हे सही मुंजो यके ते हण हण बिकी हण जास बिकी वरी के लगन जस अदी इहो अंदर छाजो गोड़ लगो पयो आहे पाड़े वारन जूं त निंडू ही हराम थी वयूं आहिन इहो तुंजो मुर्स छा पयो करे जो वठण लगी पई अथस अदी सिज थो लहे ऐं पाण में अची यार दोस्तार गॾु था थियन पो असुर ताईं वेठा शराब पियन ऐं पता रहन हथ असांजो आ मुंजो हथ आयो बाबा यो सरासर दोथा अरे मुंजा हथ ने 12 मु अग में खया 11 पो खयम घणा थिया 45 अरे छोरा गिलास त खणिया लगे तो ने मथो कम न थो करे अबा मुंजो ठाए जाए एकड़ो गिलास ऐं इहा रड़न जी वठां लगी पई अथन ॿियो ये छा कंदा अदी पो तू समझाइस नथी त पाण ऐं संदन दोस्त शराब न पियन जुआ न खेडन पंहिंजी सेहत भी था विञाइन ऐं घर जो माहौल भी था खराब कन यही घरा खबर त पवे खयम हाणे न चङो वार अथन रंग त पहिया रंग पान दई ओन कारो कारो बस अदी छा ॿुधायईं शादी खां वठी वेठी समझाईंदी अचांस पर मजाला जो समझे अदी त पो तुंजे घर जा ॿार भी कोन सुधरंदा उहो भी वडन खे ॾिसी उहो ही कम कंदा जेको संदन वडा पिया कन बस अदी अल्लाह वडन के सानिया ॾींदो डंड थी डबल घणा के अबा छोकरा रंग तू कहिड़ो गिलास ठाए करो मुंजे ला पुट अग हर पान के हींअर घणा वचा पियंदे मुंजी मर्जी आ न मां जेको वणे सो कया तुंजो छा वणे ने में तू पता खणो पांजा ना बता ठगी दा त पो वरी हलंदी रांद हां वरी थींदी वरी थींदी पंजे तालियन में यार तोखे चढ़ी वियो नशो तोखे समझ में ॻाल्हि